वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है वहाँ सां शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट में रुबाब जे टिनि गर्भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद न करण ते DGFC बलूचिस्तान ऐं DG रेंजर्स सिंध खे नोटिस जारी कंदे रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद करे 3 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट IG सिंध मुश्ताक मर खे बि ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त DGFC बलूचिस्तान ऐं DG रेंजर्स सिंध मेहर वाक़े जे केस में रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद कनि। ब्रेकिंग न्यूज़ है सुप्रीम कोर्ट में रबाब के 3 भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद न करण ते DGFC बलूचिस्तान ऐं DG रेंजर्स सिंध खे नोटिस जारी कंदे रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद करे 3 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट IG सिंध मुश्ताक मर खे बि ज़ाती तौर पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अदालत हुक्म ॾिनो आहे त DGFC बलूचिस्तान ऐं DG रेंजर्स सिंध मेहर वाक़े जे केस में रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मदद कनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो आहे त लॻे थो त केस में रूपोस थियल जवाबदार रियासत खां बि वधीक ताक़तवर आहिनि।